सराड़ी वेझो ॻोठ माणो ख़ान जमाली जा रहवासी बासरनि जो ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ सराड़ी मीडिया सेंटर ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी ज़री ज़मीन ते अहसान जमाली जेको फूड इंस्पेक्टर आहे जेको असां ते कूड़ियूं FIR बि कटराए थो। असांजी ज़री ज़मीन 22 एकड़नि ते कब्ज़ो कयो वेठो आहे। 8 एकड़ जो त खातो फिराए चुको आहे, वरी 22 एकड़ जो खातो फिराइण जे लाइ उन ते बि असां दरख़्वास्तूं मुख़्तियारकार AC खे सभिनी खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। 2 चकर असां उन्हनि जो खातो रिजेक्ट करायो आहे। पोइ बि असांखे हीअ मौत मारियूं धमकियूं ॾींदा रहिया, सभु शइ कंदा रहिया ऐं हुननि असां ते सेवल कई। सेवल में बि असां उन्हनि खे जवाबु ॾिनो आहे ऐं उन बावजूदि सेवल खां पोइ असां ते हुननि 5-6 चकर FIR कटरायूं आहिनि। जेके मुंहिंजा सौट आहिनि, पुपाट आहिनि, चाचा आहिनि, उन्हनि खे बेगुनाह बनी बि असांजी, सभु शइ असांजी, असां वटि खातो आहे। हुन वटि जॾहिं प्रूफ आहे त खणी अचे। असां वधीक नथा चई सघूं छो जो हू उन पार्टी में रहनि था, हुनजी इक़्तिदार आहे पार्टी पीपल्स पार्टी, उन में हू रहनि था। पीपल्स पार्टी जे ज़ोर ते इन जा हू चवनि था त असां आहियूं ऐं ॿियो केर बि कोन्हे। हिन कंहिं ग़रीब खे न कंहिं माण्हू खे था सम्झनि त कोन असांजो मुतालबो इहो ई आहे IG सिंध खे, DIG सिंध खे त असांखे महिरबानी करे पंहिंजो तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असांखे पंहिंजी ज़मीन आज़ादी कराए ॾिनी वञे। असांखे आला ऑफिसरनि खां इहा ई रिक्वेस्ट आहे, IG सिंध खां, वज़ीर आज़म खां, DG रेंजर्स खां, खोड़ सारा इदारा असां उन्हनि खे अपील कयूं असां हक़ कयो वञे, असांखे खून रेज़ी खां बचायो वञे करे असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे ऐं असांखे पंहिंजे हक़ जी अदालत ॾिनी। हिननि IG सिंध, DIG शेज़ बिनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त असांजी ज़री ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए ॾिनो वञे। कैमरामैन शिराज़ ज़रदारी सां गॾु रियाज़ ज़रदारी, सिंध TV न्यूज़।